सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असांजो घर आहे असां सभु आहियूं, असां इंसान आहियूं, असांजी इंसानियत आहे, असांजो मान मर्यादा सभु कुझु आहे। घर न आहे त कुझु बि न आहे। तंहिंजे करे अहिड़े घर खे असां सदाई संभाले करे रखूं, उनखे बनाए करे रखूं। उते असांजो रोज़ नेम हुजे, असांजे साईं जी तस्वीर हुजे, असां जेको बि कुझु कयूं उनजी रोज़ आरती कयूं। रोज़ उते बिल्कुलु कुझु नेम आरती असांजी हुजणु खपे। हिकिड़ी चीज़ हमेशह यादि रखियो, पंहिंजे घर में पूरो नाम नेम करे छॾियो। असां घर में उहो सॼो साईं जी तस्वीर, कंहिंखे बि मनो कुझु बि हुजे, जेको बि हुजे, सभु कुझु हुजे, लेकिन हिकिड़ी तस्वीर हुजे ज़रूरु। ऐं उते असां उहा आरती कयूं ज़रूरु, हिकिड़ो दीप जॻायूं ज़रूरु। ऐं दीप में ज़रूरी न आहे असां गिह या तेल जो जॻायूं, बेशक असां इलेक्ट्रिक दीप जॻायूं। कॾहिं कॾहिं घर अहिड़ो आहे अजायो, कॾहिं कॾहिं घटना घटिजी वेंदी आहे, असां हिकिड़ो दीप जॻायूं। बेशक असां मोबाइल हथ में आहे जी हाणे खयोंसीं, बेशक उनखे ई जॻाए करे असां कयूं, लेकिन जॾहिं उहो दीप जॻायूं, जेको बि दॿायूं, मोबाइल जो दॿायूं या उहो दॿायूं, दीप जॻाइण जे वक़्तु असां आरती खणण वक़्तु जंहिं महिल दीप जॻायूं, बटण खे दॿायूं, और असांजे अंदरि मुंहिंजो मालिक ॾे तक कहिड़ी अरदास निकिरे, मालिक रहमत कर, मूं वटि इहो दीप आहे, मां जॻायां थो, लेकिन तुंहिंजी रहमत आहे, अॼु खां बाद मुंहिंजो घर, मुंहिंजो कुलदीप, मुंहिंजो घर परिवार सदाई जगमगाईंदो रहे, सदाई रोशन रहे, सदाई तुंहिंजे चौधारी फिरंदो रहे, सदाई हलंदो रहे। ऐं अगरि असां इहो नेम कयोसीं रोज़ जो, रोज़ पंहिंजे हथ में असां मालिक खे अरदास करे घर जो दीप जॻाए सदाई जगमगाईंदो रहे, असांजो घर सदाई रोशन रहे, असांजे घर में कॾहिं ऊंदहि ईंदी न, दुख ईंदो ई न, असां सदाई घर असांजो जगमगाईंदो रहंदो, सदाई ख़ुशि ख़ुशहाल रहंदो, सदाई बहितर रहंदो। तंहिंजे करे असांजे घर जे मंदर खां शुरूआति थियो, असां मंदर में पहुचूं, सचे साईं जी रहमत पाए असां वञी मालिक ताईं पहुचूं।